नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। अल्लाह सुब्हानो तआला तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे, अमन अमान में रखे। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे सलातुल हाजात जे हवाले सां आहे। कुझु ओॾे बि अव्हां जो थोरो ध्यानु चिकरायूं, पर इन खां अॻु में असां डिप्रेशन जे हवाले सां, एंज़ाइटी जे हवाले सां कुझु न कुझु अव्हां सां हाल ओरींदासीं। असांजे मुआशिरे में एंज़ाइटी, डिप्रेशन तमामु घणो कॉमन थींदो थो वञे ऐं असां इन खे तमामु तेज़ी सां नज़रअंदाज़ था कयूं ऐं अॻिते हली करे डिप्रेशन जेको आहे तमामु घणो ज़हनी बीमारियुनि जो जेको आहे बाइस बणिजी थो वञे ऐं तमामु घणो माण्हू जेको आहे कंहिं परेशानी में अची थो वञे। एंज़ाइटी डिप्रेशन ॿारनि खे बि थी सघे थो, वॾनि खे बि थी सघे थो। इन जी कुझु अलामतूं इहे ई आहिनि त कुल्हनि में या जिस्म में बिला वजह सूर पवणु, बिला वजह घबराहट थियणु, एंज़ाइटी जेके चइबो आहे बिला वजह उहो थियणु ऐं नेगेटिव ख़्याल अचणु या तमामु घणा एक्सेसिव थिंकिंग जेको आहे तमामु घणी वधी वञे ऐं इरिटेबिलिटी तमामु घणी थी वञे, कावड़ अचणु ऐं मूड स्विंग जेको आहे बार बार मूड जो तब्दील थी वञणु, बुख न लॻणु या बुख जो तमामु ज़्यादा लॻणु ऐं वज़न जो तमामु ज़्यादा तेज़ घटिजणु या तेज़ी सां वज़न जो वधी वञणु, नाउमीदी, उदासी, इहो कुझु अलामतूं आहिनि डिप्रेशन जूं। उन जा रीज़न्स जेके आहिनि उहे त काफ़ी आहिनि, पर कुझु रीज़न्स जेके असांजे साम्हूं अचनि था उहो आहे कम्युनिकेशन गैप। घर में छो त डिप्रेशन अक्सर घर खां ई थींदो आहे, किन खे ऑफिसर दफ़्तर में बि थींदो आहे त किन जी जॉब्स अहिड़ी क़िस्म जी हूंदी आहे, पोइ मुसलसल उन जे सोचण जे करे उहे परेशानी में मुब्तला थी वेंदा आहिनि। पर अक्सर जेके एंज़ाइटी ऐं डिप्रेशन आहे उन जी अलामतूं घर में ई जेकियूं आहिनि, उन जा काज़ जेके आहिनि, उन जा रीज़न्स जेके आहिनि, असांखे वजूहात जेके आहिनि घर में मिलनि थियूं। रीज़न इहो आहे त कम्युनिकेशन गैप। जेके तव्हां हज़रात नौकरियूं कनि था या बिज़नेसमैन आहिनि उहे पंहिंजे घर वारनि सां सही तरीक़े सां टाइम नथा ॾेई सघनि। कम्युनिकेशन गैप आहे तमामु घणो। जेको मर्द कमाए थो अचे उहो जीअं अचे थो, उन खां पोइ अचण खां पोइ पंहिंजे तन्हाई में जेको आहे या मोबाइल इस्तेमालु थो करे, उन जा पुट या उन जूं घरवारा बि उहे मोबाइल इस्तेमालु था कनि, उन जा जेकी आहे घरवारी बि मोबाइल इस्तेमालु थी करे, न्याणी बि मोबाइल इस्तेमालु थी करे। कम्युनिकेशन गैप आहे। उहे पंहिंजा ॾुख, पंहिंजा सूर कंहिंखे ॿुधाइनि, पंहिंजी ख़ुशियूं कंहिंखे ॿुधाइनि। तव्हां मर्द आहियो, घर में अचो था त ख़ुशीअ जो माहौल ठाहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कीअं सुनत आहे, सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु पढ़ो, ज़िंदगी में वॾी तब्दीली अची वेंदो। घर में जॾहिं अचो था त ख़ुशगवार माहौल बणायो, पंहिंजे घर वारनि खे टाइम ॾियो, पंहिंजे न्याणियुनि खे टाइम ॾियो। उहे न्याणियूं काॾे वञनि, उहे भेनरियूं काॾे वञनि, उहे कंहिंसां वञी कचहरियूं कनि, उहे कंहिंसां वञी ॻाल्हाइनि। पोइ ॾिसो था माशरे में केतिरो जेको आहे बदकारियूं वधंदियूं थियूं वञनि ऐं केॾो जेको आहे न्याणियूं या जेके छोकिरा आहिनि उहे वञी करे ख़राबु क़िस्म जा तालुकात रखनि था, अला पनाह ॾे। त इहे ज़िमेदार जेका माशरे में जेके उहे मर्द आहिनि जेके सही तरीक़े सां पंहिंजी फैमिली खे टाइम नथा ॾियनि, पैसे कमाइण जे कढ लॻा पिया आहिनि ऐं सही तरीक़े सां उहो जेको आहे टाइम नथा ॾियनि पंहिंजी फैमिली खे। उनखां पोइ छा थो थिए, आहिस्ता आहिस्ता एंज़ाइटी शुरू थी वञे, आहिस्ता आहिस्ता डिप्रेशन शुरू थो थी वञे। पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे घरवारीअ खे, पंहिंजे अमड़ खे कोशिशि कयो पंहिंजे बचड़नि खे जेको आहे सही तरीक़े सां टाइम ॾियो, उन्हनि सां रांदि खेॾो, उन्हनि सां कचहरी कयो, ज़िक्र जी महफ़िलियूं अरेंज कयो, उन्हनि जा हाल अहवाल वठो। ॾिसो त उहे कहिड़े क्लास में पढ़नि था ऐं कहिड़ी क़िस्म जी परेशानी खां उहो गुज़री रहिया आहिनि। तव्हां वर्किंग जेके आहिनि माण्हू आहियो, तव्हांखे ख़बर आहे माशरे में ॿाहिरि निकिरो था, त उमेदु आहे त तव्हां ज़्यादातर मां में नथो सम्झाए सघां तव्हांखे। सलातो हाजात जे हवाले सां तव्हांजो ओॾे कुझु ध्यानु कराईंदासीं। अल्लाह सुब्हानो व तआला क़ुरान पाक में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलात इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमाए थो, जॾहिं बि तव्हांखे हाजत अचे थी त सब्र ऐं नमाज़ खां मदद तलब कयो, बेशक अल्लाह सुब्हानो ताला सब्र करण सां गॾु आहे। जॾहिं अल्लाह सुब्हानो ताला क्लेम करे थो असां जेको आहे हाजत जे लाइ हिकदमि असांखे ज़हन में ॿिए कंहिंजो ख़्यालु थो अचे, इहो बिल्कुलु मुनासिबु न आहे। जॾहिं बि का परेशानी अचे थी, जॾहिं बि का मुसीबत अचे थी, ख़ुदा न ख़ास्ता बेरोज़गारी आहे, ख़ुदा न ख़ास्ता घर में नाचाकी आई आहे, बीमारी आहे, अहिड़ो क़िस्म जो सम्झो था त असांजे मथां का कंहिं कुझु करायो आहे, जादू आहे, यकीनन उहे दुआऊं बि तव्हां पढ़ंदो। उन सां गॾोगॾु सलातो हाजात तव्हां पढ़ी ॾिसो, तव्हां ॾिसो तव्हांजी ज़िंदगीअ में केॾो सुकून थो अची वञे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमायो आहे त जॾहिं तव्हांखे का हाजत पेश अचे थी अल्लाह सुब्हानो ताला मां या अल्लाह जे कंहिं बंदे मां जाइज़ हाजत जे लाइ तव्हां वज़ू कयो, वज़ू सही तरीक़े सां वज़ू कयो, बिस्मिल्लाह पढ़ी करे वज़ू कयो, मिसवाक कयो, उन खां पोइ बरकातूं सलात बरकातूं जेकी नियत कंदो, नियत कम नमाज़ जी बरकातूं नफ़िल सलातो हाजत वास्ते अल्लाह जे मुंहिंजो कातरा शरीफ़ ॾे बानप अल्लाह जी अल्लाहु अकबर, इहा नियत करे पोइ तव्हां अलहम शरीफ़ पढ़ो। अलहम शरीफ़ खां पोइ कुल या अल काफ़िरून, ॿी रकात में अलहम शरीफ़ खां पोइ सूर इख़लास पढ़ो। के उलमा चवनि था त अलहम शरीफ़ खां पोइ पहिरीं रकात में अलहम शरीफ़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ो, उनखां पोइ सूर इख़लास पढ़ो, जेकी तव्हांखे यादि हुजे।
त उहा नमाज़ पढ़ो। उन खां पोइ अल्लाह सुब्हानो ताला जी हमदो सना कयो, अल्लाह सुब्हानो ताला जी तारीफ़ कयो। जीअं दुआ घुरण जो तरीक़ो आहे प्रॉपर, असां एतिरो जल्दी हूंदा आहियूं त उहे दुआऊं असांजूं ख़ुदा न ख़ास्ता ईअं अध में न रहिजी वञनि। त उनजो तरीक़ो प्रॉपर दुआ जो घुरण जो इहो आहे त सलात हाजत पढ़ी, उन खां पोइ सलात हाजत जी जेकी हीअ दुआ आहे, हीअ दुआ तव्हां पढ़ो। उन खां पोइ हमदो सना कयो, अल्लाह सुब्हानो ताला जी तारीफ़ कयो। हमदो सना जो तरीक़ो अलहम्द शरीफ़ जेको आहे, सूरह फातिहा जेको आहे उहा पंहिंजी दुआ में पढ़ो। उन खां पोइ दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाह सुब्हानो ताला खां गिड़गिड़ाए करे दुआ कयो। ॾिसो त तव्हांजा कम कीअं था कयो। ज़िंदगी में इहा आदत विझी छॾियो त तव्हांखे सलात हाजत पढ़णी आहे। ॿिए हंधि काॾे न वञो, पंहिंजे पाण खे ॿियनि दरनि ते जेको आहे ईअं न रोलियो। कोशिशि कयो अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ घुरो। सलात हाजत असां वटि जॾहिं हेॾी वॾी नेमत असां वटि पई आहे, असां हुनजो इस्तेमालु ई नथा कयूं। उमेदु आहे त तव्हां काफ़ी ॻाल्हियूं सिखी विया हूंदव हिन वीडियो में। मूंखे दुआउनि में यादि रखिजो। व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।